सलात सगोई तो वडे आवाज से पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सल्ला अलैया मर्रतन वाहिदतन फक़द सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रातिन। नबी सही फरमाता जेको मां मोहम्मद करीम ते एक दफो सलात पढ़ दो अल्लाह उन ते 10 दफा रहमतां मोकिलींदो। अल्लाह सलात में भलाई रखी तव, बरकत रखी तव, सलात में अल्लाह निजात रखी तव। किताबन में वाक़ियो ईंदो आ हाजी साहब वञनि पिया हज ते, अगे वेंदा पंध वेचारा, वो ॾींहं ॾींहं जो सफ़र कनि, रात जाते थे त कंहिं ॻोठ में रहनि या कंहिं शहर में रहनि। हाणे पीउ ऐं पुट इहे ॿई गॾु वञनि पिया हज ते। सफ़र कंदे कंदे रस्ते में हिन जे पीउ खे कुदरत सां बुखार अची वियो। पानी जेतिरो हिन सां गॾु हुयो पानी पी वियो बुखार जे सूरत में। शो थींदी आहे, प्यास थींदी आहे, पानी खपी वियो। रस्ते में सिज लही आहिनि, सिज लहण खां पोइ कुदरत सां जो पीउ बि फौत थी वियो। अकेलो माण्हू पीउ फौत थी वियो। मुंहं ते कपिड़ो रखेसि, वरी फिरी करे हेॾे होॾे ॾिसे पियो, मन का आबादी हुजे का नज़र न आयसि। आयो पंहिंजे पीउ जे मुंहं तां कपिड़ो परे करे ॾिसे, ख़ुदा जी कुदरत ॾिसे त पीउ जी शक्ल इंसान जी न आहे पर गॾह जी शक्ल थी वई आहे। अबाए नबी साईं जी दुआ अथव हयाती में शक्ल नथी मटिजे, मरण खां पोइ शक्लियूं मटिबियूं अथव। ये तो नबी सही दुआ घुरी आ अल्लाह मुझी उम्मत जी हयाती में शक्ल न मटिजे, बाकी मरण खां पोइ मटिबियूं अथव। मां सागर जे शहर में वाइज़ कयो रात जो, सुबह सां उतां निकितासीं कार में। हिकिड़ो मां सां हमरा गॾु हलियो, चवण लॻो मौली साहब रात जेका ॻाल्हि करे पियो त मरण खां पोइ शक्ल मटिबी आहे, चई असां अखियुनि सां ॾिठी आहे। पुछियोमांसि ॿुधा, चई ॻाल्हि ॿुधायांव हिकिड़े वॾे शहर जी, उते असांजो ऑफिसर हुयो, उहो फौत थी वियो, मरी वियो। असां चयोसीं त वञूं असांजो ऑफिसर आहे, मुंहुं बि ॾिसोसि, जनाज़े में शरीक थियूं। आयासीं, खणी आया जनाज़ो, चयोसीं अबा असांखे मुंहुं त ॾेखारियो। चवण लॻा अबा मुंहुं ॾिसण जहिड़ो कोन्हे को। असां घणो ज़ोर कयोसीं अबा कहिड़ी ॻाल्हि आहे? चवण लॻा अबा इंसानी शक्ल ई कोन्हे, का कहिड़े जानवर जो नालो खणो उहा शक्ल थी वई अथसि। वरी उनखे सिफ़ा बजी से जनाज़े ला अञा सिफ़ा बजी बीहूं, तॾहिं ख़बर पए वठी जान में बाहि लॻे, सुआ लॻनि, हर हिकु चवे मांखे छा थियो, मांखे छा थियो। इहे सिफ़ा टोड़ियूं हर को भॻो हलियो वञे। 5 जायूं इहे थियूं, 6 जा अहिड़ी ही जाते गंद पियो हो, छेणा पिया हा। वञूं ते बीठासीं 2 या 3 माण्हू, जल्दी में जेको आहे त जनाज़ो पढ़ियूं, वञी क़बर में रखियोसीं। सामी में नज़र कईसीं त ज़मीन हेठि ॻी करे हली वियसि, हुयो ई कोन। हे अबा नबी साईं जी दुआ अथव, शक्ल न मटिबी अथव। अल्लाह नबी साईं जे करे वॾा एहसान कया अथव। तॾहिं अल्लाह क़ुरान पाक में फरमायो मां अल्लाह तां ते वॾो एहसान हे कयो आहे। साईं वो वॾो एहसान कयो आहे। रब जो क़ुरान चए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वॾो एहसान कयो मां जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे नबी करे ॾिनो, तव्हांखे हुनजो उम्मती बणायो आहे। उन जी दुआयूं क़बूल थी। अर्ज़ कयां, हिन माण्हू चयो मां परेशान थियुमि, हाणे सिर सैदे में रखी रोई दुआ करूं अल्लाह हे कहिड़ो हाल आहे। उते मूंखे सैदे में निंड आई, ख्वाब में ॾिसां त हिकिड़ो अछी ॾाढ़ी सां आहे, सफ़ेद कपिड़ा पिया अथसि, मथां अची करे चवण लॻो अलाह जा बाना नबी साईं ते सलात पढ़, अल्लाह तोखे निजात ॾेई छॾींदो। चए थो मां सलात वॾे आवाज़ सां पढ़ी, वरी जो वञी पीउ जे मुंहं तां कपिड़ो परे कयां, ॾिसां त साॻी इंसानी शक्ल थी वई अथसि। एतिरे में हिकिड़ो काफ़िलो आयो, जंहिं पुछा कई, जंहिंसां मां हाल कयो, खणी करे अबे खे दफ़नायूं। अल्लाह साईं सलात में निजात रखी थो। घणी पढ़ंदा कयो सलात सगोरी, जेको सलात सगोरी पढ़ण त पंहिंजी जात ते ॿुधंदो आहे न, अल्लाह उन सां बि महिरबानी कंदो अथव।
बियो किताब में वाद बेमिसाल किताब जो नालो आ उन में मां किस्सो पढ़ियो हाजी साहब वञन पिया हज ते पो अगे हुंदा समुंड वारा बेड़ा एकड़े हाजी साहब जी आदत ही सुबह जो बाहर निकरी करे उन मों कढी करे जहाज मां वडे आवाज सां नबी साईं ते सलात सगोरी पढ़े हिन जो पढ़ी त एकड़ी मशीह जे कनन ते आवाज पहुतो उन मशीह दिल ऐं जान सां नबी साईं वारी सलात नी उम्मती जो पढ़ी न ॿुधई वञी करे ॼार में फाथी किताब लिखियो मदीने जे बाज़ार में विकामी हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो खरीद करे आयो जंहिंखे टुकड़ा टुकड़ा मशीह के करे देगड़ी में विझी करे हेठां बार बार शुरू कयूं केतिरियूं बार बारियूं काठियूं सड़ी वयूं पर मशीह के ज़रे बराबर भी असर न थियो वह मशीह खणी नबी साईं जी दरबार में आयो हज़रत अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो साईं ये मां मदीने जे बाज़ार मां मशीह वरती आ वडो मान ते काठियूं साड़ी वन पर हिन के को असर ही कोन थो थिए नबी साईं रहमत जा त कया मुंहिंजा अल्लाह अर्श जा राज़ तू ॼाणींदो आ अल्लाह हर शइ खे तू ही समझंदो आ तुझे इल्म में आ इन मसीह के शो न तो असर थी करे बाहे शो न थी असर बा करे रब जिब्रील के मोकलियो वञ मुझे सुन रबी करीम के चओ इनी मसीह तुझे के उम्मती तो ते सलात सगोरी पड़ी बे इन मसीह दिल सा उनी सलात सगोरी के बुझो आ ये त दुनिया जी बाया पर के जहन्नम जी बा भी असर